अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल्स यूट्यूब चैनल जे तवसु सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर स्टूडेंट्स, पंहिंजो अॼु जो क्लास जेको आहे उहो तव्हांजे सवालनि जे कुझु सवालनि जे जवाब में आहे। सवाल त तव्हांजा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि त कहाणी ऐं किसे में कहिड़ो फ़र्क़ु आहे, कहाणी ऐं दास्तान में कहिड़ो फ़र्क़ु आहे, लोक कहाणी ऐं किसे में कहिड़ो फ़र्क़ु आहे, लोक कहाणी ऐं दास्तान में कहिड़ो फ़र्क़ु आहे। पर मां मुंहिंजो अॻियों जेको लेक्चर हुयो उहो दास्तान ऐं किसे में फ़र्क़ु हुयो, ऐं अॼु जो लेक्चर आहे उहो कहाणी ऐं लोक कहाणी में आहे। मां इन्हनि चइनि जेके आहिनि दस्तावेज़ आहिनि, नसर जूं सिन्फ़ूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां तव्हांखे बेसिक ॼाण फ़राहम करण जी कोशिशि कयां थी। वधीक तव्हां पाण माशाल्लाह जॉब जी तयारी पिया कयो ऐं इलाही तव्हांजी जेके असांजी जेका मानाइती मोट आहे ऐं सवाल जवाब आहिनि उन मां ई असां अंदाज़ो लॻाए सघूं था त तव्हां पढ़ण वारा कैंडिडेट्स आहियो ऐं तव्हां पढ़ो पिया ऐं तव्हां असांजी ॻाल्हियुनि खे अंडरस्टैंड कयो पिया। त अगरि कंहिं शइ जी बुनियादी उनजी ख़बर हुजे, बुनियाद जी ख़बर हुजे, बेसिक जी ख़बर हुजे त पोइ डिफरेंस करणु इलाही आसान हूंदो आहे। त अॼु पाण कहाणी ऐं लोक कहाणीअ में फ़र्क़ु पढ़ंदासीं ऐं पोइ इनशाला असांजे लाइ वधीक इन कंहिं बि हिकु शइ खे ॿियनि शयुनि सां कंपेयर करणु आसान रहंदो। डियर स्टूडेंट्स, कहाणीअ खे सिंधीअ में मुख़्तसिर अफ़सानो बि चयो वेंदो आहे। मां पंहिंजे हिकिड़े पोएं क्लास में बि सम्झायो आहे, जेको सिंधी थॉट्स चैनल जे तवसु सां नसर जो क्लास हुयो, उन में मां तव्हांखे काफ़ी सारियूं नसर जूं सिन्फ़ूं ॿुधायूं, जंहिंमें इहा बि ॿुधाई हुई। कहाणीअ खे सिंधीअ में मुख़्तसिर अफ़सानो बि चयो वेंदो आहे। कहाणी इंसानी मसइलनि, जज़्बनि, मोहबतनि, फ़िक्रत, नफ़रतुनि ऐं ख़्वाहिशुनि जी मुख़्तसिर कहाणी आहे। अदब जा जेतिरा बि शुबा आहिनि तिन में कहाणी सभ खां ज़्यादा ज़िंदगीअ जे अमीक़ राज़ जी नक़ाब कुशाई करे थी, सभ खां वधीक मुआशरे जी तहज़ीब ऐं तमदुन जे वहकिरे खे तेज़ करे थी, सभ खां ज़्यादा इंसानियत जी सची तस्वीर कढे थी, छाकाणि त कहाणी ख़ाके में हर तरह जी नक्श निगारीअ खे समाए सघिजे थो। इंसानी ज़िंदगी जे मक़सदनि जी वज़ाहत कहाणीअ खां मथे किथे बि नथी मिले। उहो ई सबबु आहे जो अफ़साने खे हर दौर जे ज़िंदगीअ ऐं तर्ज़ मुआशरत जो अक्स सॾियो वञे थो, ऐं हर दौर में कहाणी अफ़सानो पंहिंजो उहो ई बुलंद ऐं बाला मक़ाम रखियो वेठी आहे। इन जो हिकु वजह इहो बि आहे त हिकु त हू इंसानी ज़िंदगीअ सां रिलेटेड हूंदी आहे, ऐं ॿियो त उनखे मुख़्तसिर वक़्त में पढ़ी सघिजे थो। कहाणी अफ़साने जे लाइ इहो मशहूरु इहो मतिलबु उहो आहे, कंहिंजो आलमनि जो चवणु आहे त हिकु वेहक में पढ़ण वारी कहाणी या हिकु वेहक में पढ़ण वारी ॻाल्हि। त इन जे करे जीअं नाविल आहिनि, ड्रामा आहिनि, दास्तान आहिनि, किसा आहिनि, उहे तमामु तवील थियनि था, पर इहे तमामु नंढा थियनि था। त उनजे इन हवाले सां इहा हुई कहाणीअ जी वज़ाहत। उनखां पोइ आहे लोक कहाणी। लोक कहाणी लोक अदब जो अहम हिसो आहे, ठीकु आहे, जिन में इंसानी गुरूह जूं मजमूई तरह दुनिया जे सभिनी क़ौमुनि जे पुराणनि आसारनि जा दास्तान हूंदा आहिनि। मतिलबु सिर्फ़ु असांजी त जेका पंहिंजे सिंध जी लोक एरिया, फोक, लोकल एरियाई, ठीकु आहे, असां जूं जेके सिंध जूं लोक कहाणियूं, सिंध जूं जेके असांजूं इलाइक़े जूं ॻाल्हियूं हूंदियूं उनखे असां लोक चवंदासीं। पर पूरी दुनिया में मजमूई तौरु जिथे बि इंसान रहनि था, उन्हनि जे पुराणनि आसारनि, रीतुनि, रस्मुनि, इंसान ज़ात जे रहणनि, कहणनि, भरमनि, विसवसुनि, नफ़्सियाती लाड़नि, ज़हनी इर्तिका ऐं तारीख़ जी ख़बर पवे थी लोक अदब मां या लोक कहाणियुनि मां। लोक अदब चइजे त वधीक बहितर आहे, त इन लाइ जो उन में लोक शाइरी हुजे या लोक कहाणी हुजे, उहो हर जंहिं बि इलाइक़े जी उहा जेका लोक कहाणी हूंदी उहा उनजे रीतुनि, रस्मुनि ऐं लोक छा चइजे त रहणनि कहणनि ऐं तारीख़ जो जीअं छा चवंदा आहिनि त पको पुख़्तो सबूत हूंदो आहे। जेको सिंधी लोक अदब हूंदो आहे उन में इश्किया, नीम इश्किया, रज़मिया दास्तान, रज़मिया जेका सूमरनि जे दौर में दो चनेसर जी जेका वेड़ थी हुई उनखे मुख़्तलिफ़ अदीबनि कंहिं नसर में ॻायो आहे, कंहिं नज़म में ॻायो आहे, त उनखे रज़मिया शाइरी चई वेंदी आहे, जंहिंमें उन्हनि जे जंग ऐं जहिड़े जो ज़िक्र हुयो। ठीकु आहे, इहो बि असांजी लोक शाइरी आहे। त ऐं वरी जेको नसर में ॻाइजे थो त उनखे लोक, नसर में जेका लिखियो वञे थी त उनखे लोक कहाणी चइजे थो। त उन ॾस में पंहिंजो ससी पुनू आहे, उमर मारवी आहे, लैला चनेसर आहे, सोहिणी मेहार आहे, मूमल राणो आहे, मोरड़ो मीरभर आहे, मांगर मछवगर आहे। इहे सिंधी अदब जूं लोक कहाणियूं आहिनि। ठीकु आहे, त
उन पंहिंजो जेको सिंधी अदब आहे उनखे सहेड़ण में, ही थोरी एडिशनल इंफॉर्मेशन मां तव्हांखे ॾींदी हलां त उनखे सहेड़ण में पोइ उहो लोक अदब में लोक कहाणियूं हुजनि या लोक शाइरी हुजे, ठीकु, उनखे सहेड़ण में मरहूम डॉक्टर नबी बख़्श बलोच जो वॾो किरदारु रहियो आहे। ऐं उनखे सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां इहा असाइनमेंट ॾिनी वई, उन गर्मी सर्दीअ जी परवाह न कंदे सिंध जे झर झंग लाड़ उतर काछो कचो थर बर में वञी करे ऐं मुख़्तलिफ़ बुज़ुर्गनि सां आलमनि सां सुघड़नि सां मिली करे जेके बि लोक कहाणियूं हुयूं, लोक अदब हुयो, लोक शाइरी हुई, उनखे झझे मिक़दार में झझो ज़ख़ीरो गॾु करियो ऐं सिंधी अदबी बोर्ड जे हवाले कयो, जंहिंखे पोइ सिंधी अदबी बोर्ड किताबी सूरत में महफ़ूज़ कयो आहे। त असांजे लोक अदब खे सहेड़ण में डॉक्टर नबी बख़्श बलोच जो वॾो किरदारु आहे। ऐं असांजो जेको लोक कहाणी जेका हुई, बल्कि का बि जेका चइजे त लोक कहाणी, त कंहिं बि इंसानी गुरूअ जी मजमूई तौरु दुनिया में जेके बि रहनि था उन्हनि क़ौमुनि जे पुराणनि आसारनि ऐं रीतियुनि रस्मियुनि जे दस्तावेज़नि खे लोक कहाणी चइबो आहे। हर एरिया जूं लोक अदब लोक कहाणियूं लोक शाइरी पंहिंजी हूंदी आहे। ऐं कहाणी ऐं लोक कहाणी ऐं कहाणीअ में इहो बि फ़र्क़ु चइजे थो त कहाणी जेका आहे उहो अगरि को बि लेखक लिखे थो त उहा का बि कहाणी लिखी सघे थो न, ज़रूरी थोरे त उहा सिर्फ़ु पंहिंजे इलाइक़े जी कहाणी लिखे। कंहिं बि दुनिया जे कुंड कुड़छ मां किरदारु खणी हू प्लाट मुंतख़िब करे ऐं हू का कहाणी लिखी सघे थो, पर लोक कहाणी सिर्फ़ु उन ई हंध जे लोकल जेका उहो किसो हूंदो आहे उन दस्तावेज़ खे लिखत जी सूरत में जेको मिले थो उनखे लोक कहाणी चइबो आहे। डियर कैंडिडेट्स, इहा हुई कहाणी ऐं लोक कहाणीअ जो ॿिन्ही में फ़र्क़ु। इन उमेद त तव्हांखे काफ़ी शयूं जेके कंफ्यूजन्स हुयूं क्लियर थी वियूं हूंदियूं। उन ॾिस में वधीक को बि सुवाल हुजे त ज़रूरु पुछंदा ऐं असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजे बेइंतहा साथ जा ऐं तव्हांजे सपोर्ट जा, तव्हांजे रिस्पेक्ट जा ऐं कंहिं बि मतिलबु के सेलिब्रिटी चइजे, टीचर चइजे, उस्ताद चइजे, या उनजा जेके व्यूअर्स हूंदा आहिनि, उनजा जेके सब्सक्राइबर हूंदा आहिनि, उनजा फैन फॉलोइंग हूंदा आहिनि, उहो ई उनजे ज़िंदगीअ जो असासो हूंदो आहे ऐं क़ीमती ज़ख़ीरो हूंदो आहे। ऐं असां पाण खे ख़ुशनसीब था सम्झूं जो तव्हां जहिड़ा बहितरीनु व्यूअर्स असांखे मिलिया आहिनि, सब्सक्राइबर मिलिया आहिनि, जेके असांखे पाण असां खां सवालात पुछी करे ऐं न सिर्फ़ु मानाइती मोट ॾियनि था, पर असांखे वधीक कुझु पढ़ाइण जे लाइ उत्साह पैदा कनि था। सो ईअं ई सिंधी थॉट्स एंड शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहो ऐं सपोर्ट कंदा रहो। इंशाअल्लाह ताला जहिड़ो हाल पिरिया नाल। थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट।